क़िबला ज़ात तमन्ना पंहिंजे घर जी आहे ऐं वतन खुशहाल चाहियां थो। हर इंसान जी बिल्कुलु इहा ई तमन्ना हूंदी आहे त पंहिंजो घर खुशहाल हुजे, बाक़ी पोइ ॿियनि जो ख़ुदा ॿियनि जो हुजे कुझु न हुजे, पर मुंहिंजो घर खुशहाल हुजे। तमन्ना पंहिंजे घर जी आहे ऐं वतन खुशहाल चाहियां थो, पर जे घर उजड़ियो त गम न आहे, वतन उजड़ियो त गम थींदो। तमन्ना पंहिंजे घर जी आहे ऐं वतन खुशहाल चाहियां थो, पर जे घर उजड़ियो त गम न आहे, वतन उजड़ियो त गम थींदो। ज़ियादा पंहिंजे सिर खां भी ज़रूरी आहे अमन हैदर, सही वञिबो जे सिर उजड़ियो पर अमन उजड़ियो त गम थींदो। मुंहिंजा साईं, असां जेको आहे सुघड़ शाइर जी हर इंसान खे पंहिंजे पंहिंजी कम जी लॻल हूंदी आहे ऐं असांजो तक़रीबन लिखण सां शौक़ु आहे। मूं अर्ज़ु कयो त न वांदा असां न बणी वांद काई। हर इंसान चवंदो आहे त जेकर वांदो माण्हू हूअं बि जेको आहे सो घणनि ग़लति सोचुनि में गिरफ़्तार थी वेंदो आहे। अर्ज़ु आहे त न वांदा असां न बणी वांद काई, ॾिनी तड़प ताक़त का सोचन सवाई, रातनि जो जागी खणी डायरीअ खे, ॾिनो टेम आख़िर असां शाइरीअ खे। पोइ छा लिखियोसीं? शाइरीअ खे जो टेम ॾिनोसीं, सही झांगियुनि जे झूबनि झुगनि ते लिखियोसीं, झांगियुनि जे झूबनि झुगनि ते लिखियोसीं, फोरन लुटेरनि ठगनि ते लिखियोसीं, फिटल रोड रस्तनि दगनि ते लिखियोसीं, मिठा मुंहं अंदर में त फोरन लुटेरनि ठगनि ते लिखियोसीं, पुराणनि लटनि ऐं वॻनि ते लिखियोसीं, मामनि ऐं चाचनि न चाहत ॾेखारी, सौटनि अदन भी न आदत सुधारी, अॼुकल्ह जी अहिड़ी ॾिसी भाइरीअ खे, ॾिनो टेम आख़िर असां शाइरीअ खे। क़िबला से शेर ॾिठो आहे, पर मोहम्मद हसन हिकिड़ो अर्ज़ु कयो त हिकिड़ो शेर फरमाइश कई त इहो ज़रूरु ॿुधाइजो। क़िबला अहिड़ी शाइरी जे हिसाब सां कुझु साल पहिरियां हिकिड़ो असांजे साम्हूं मंज़र गुज़रियो ऐं जॾहिं अहिड़ा वाक़िया अॻियां गुज़रंदा आहिनि त इंसान खे ॾुख थींदो आहे। असां हिकिड़े रस्ते सां आयासीं पे, काफ़ी ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, रस्ते सां हर इंसान से अचे वञे पियो। असांजे अॻियां हिकिड़ी साइकिल मोटर हुई, उन सां औरतूं बि सुवार हुयूं, गॾु चढ़ियल हुयूं। अचानक उन ते हमिलो थी वियो। हालांकि उन्हनि खे उतां हिकिड़ी औरत न्याणी अगवा करणी हुई। हाणे जेको असां भरिसां पोयां पोयां पहुतासीं, असां पंहिंजे इलाइक़े खां ॿिए इलाइक़े में आसीं, सुघड़ आहियूं कंहिं प्रोग्राम तां मोटियासीं। जेको मंज़र ॾिठोसीं, ॾुख त ॾाढो थियो। ॿियो असां कुझु करे न सघियासीं, पर हुनखे लफ़्ज़नि जे रूप में असां पंहिंजी दिलि खे तसली बख़्शीसीं। मूं अर्ज़ु उन बाबति जेको ॾिठोसीं उहो तव्हांजे आड़ो पेश थो कयां। अर्ज़ु आहे त ॾिठुमि अहिड़ो वाक़ियो अचानक अखियुनि सां, ॾिठुमि अहिड़ो वाक़ियो अचानक अखियुनि सां, कुटियूं वाट विच ते पिञाणियूं डंडनि सां, लठनि सां लकनि सां कुंडाकनि सां केरियूं ऐं मंज़र रिपीटर जा मुहतनि ॾे फेरियूं। अलाए केर हा ऐं अलाए छा जुर्म हो, लॻो पे त माहौल बिल्कुलु गरम हो। ॾिठीसीं त गाॾी किरियल रोड ते ही, हिकु बेहोश औरत पयल रोड ते ही, हिकु मर्द खे पे कुटियाऊं डंडनि सां, ॿी औरत खे काबू कयाऊं हथनि सां। सॼी सूंहं हुनजी त भेले रहिया हा, वठी वारनि में हुनखे हू गिहले रहिया हा। शिकियाऊंसि पे ऐं हयाऊंसि पे धक थोरो पर भरियो का बीठी कार हुई हिकु, शायदि त ओॾे हू वधियूं वयसि पे, निकितियूं पेरनि जे हेठां के धरतियूं वयसि पे। लड़ी लुड़क ताज़ा अखियुनि मां उड़ाहसि ऐं मौजूद चेहरे ते रत जा फुड़ाहसि। लड़ी लुड़क ताज़ा अखियुनि मां उड़ाहसि ऐं मौजूद चेहरे ते रत जा फुड़ाहसि। हू मासूम न्याणी ऐं नफ़ीस चेहरो, मासूम तबियत, हमिलो मथस कयो हो खसीस तबियत। सॼो चेहरो सारो रत में रंगियल हुअसि, सरी सींध में ॼण को झूमक पयल हुअसि। लॻे ॻाल्हि हीअ का फॾे पई असांखे, फेरियूं कंध ॼण हूअ सॾे पई असांखे। असां उंधारो सां अमरा ॾिठासीं, पहिरियां तक ते गुज़री वियासीं, पर पोइ निहारियोसीं त असांखे मदद जे लाइ हुननि चयो, पर उंधारनि जे साम्हूं असां बीही न सघियासीं। लॻे ॻाल्हि हीअ का फॾे पई असांखे, फेरियूं कंध ॼण हूअ सॾे पई असांखे। अदा भाव हैदर या ईंदड़ चवे पई, बचायो असांखे ईंदड़ चवे पई। अदा भाव हैदर या ईंदड़ चवे पई, बचायो असांखे ईंदड़ चवे पई।
कई खोड़ ख्यालन मलामत असां खे ॾिनी अकुल की न हरगिज़ इजाज़त असां खे ईअं ॾिसंदे ॾिसंदे परे थी वियासीं नतन जा मसीहा मददगार थियासीं नतन जा मसीहा मददगार थियासीं। सही मोहब्बत के दुनिया मोहब्बत न थीजे अजर इनाम इज्जत ऐं कीमत न थीजे ॾींहं लाइ त गारियूं मां बि ॾेई सघां थो पर मुंहिंजी तहज़ीब मूंखे इजाज़त न थीजे मिले गंज हैदर तो कुदरत वटां बस खाली कंहिंखे खोराक ताक़त न थीजे।